अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मेकअप तक कयो मुंहिंजो या को देर कयो काॾे विया? तव्हांजो मेकअप छा मतलब? मेकअप कयो न, आई एम आर्टिस्ट बाबा। टीवी में ही तव्हां। तू टीवी में ईंदो आहे? हा छो माण्हू मरी विया छा टीवी वारा? तोखे आर्टिस्ट कयो अथऊं? बाबा न ॻाल्हाए छा तो पर Excuse me, मेकअप मां स्टैंडर्ड वारी आहियां। मुंहिंजो नालो पिंकी आहे ऐं मां वॾनि वॾनि आर्टिस्ट जो शाहरुख खान जो मेकअप कयो आहे दुबई आयो जॾहिं। मां माहिरा खान जो मेकअप कंदो आहियां। मां ॿियनि वॾनि वॾनि आर्टिस्ट जो। मां तुंहिंजो मेकअप छो कयां? एॾो न पड़ा कंहिंजो बि कयो जे मूंखे हुन सां तालुक न आहे। मुंहिंजो मेकअप कर, मुंहिंजी ॾाढी शूटिंग आहे। मुंहिंजी 3:30 बजे। तोखे कहिड़े डायरेक्टर खयो आहे पंहिंजे शो में? बाबा अंधो आहे छा? चएसि त गंबट में फ्री में इलाज कयो अथई अखियुनि जो। छा ॻाल्हाए थी पिंकी? तुंहिंजो कहिड़ो कमु बाबा? आर्टिस्ट लॻो पियो आहे। वॾी माना मूंखे वॾनि ॿाहिरि मुल्कनि मां जेको ऑफरूं अचनि थियूं, मां पाण जेको टाइम नथो ॾियां। मूंखे लॻे थो हाणे मुंहिंजी रिटायरमेंट जो टाइम अची वियो आहे। तो जहिड़नि आर्टिस्टनि खे बि मूंखे मेकअप थो करणो पए। यार तूं बहस न कर, महिरबानी करे छॾ। मुंहिंजे न तूं ज़िंदगी जे बारे में तूं इंटरफेयर न कर। मुंहिंजो मेकअप कर ॾिस। ओके। नओं आयो आहे छा भला? मूंखे नथो सुञाणे छा? तूं नओं आयो आहे, मूंखे त 15 साल तूं करे लॻा। हिकु आर्टिस्ट खे सुञाणा, मां हर हिकु जो अफेयर सुञाणा। मूंखे ख़बर आहे त नाज़िया जो चक्कर कंहिंसां थो हले। ओके, कंहिंसां बि हले तो, नाज़िया जो चक्कर सां कॾहिं अरबाब सां हले या कॾहिं जुल्फकार सां हले। असांजो कमु न आहे न भाउ। अच्छा काथे मेकअप शुरू कर कया? हितां कया? बाबू मुंह ते करती है न, काथे करती है तू? काथे का बुआ जो एक्स्ट्रा मुंह में तेरे पुठी ते कर में बाबा मुंह ते कबो है। अरे एडो चिड़े छो तो मेकअप आर्टिस्ट आया? मैं शाद चिड़ा तू नओ आले, नओ माण्हू है। नालो छा है तुंहिंजो? जानू छा तो जानू एडी गंदी टेस्ट थी जो हिन खे जानू थी। मतलब मुझे चवण जो स्टाइल इहो आहे, मां हर कंहिंखे जानो छो कि माइंड न करूं भी मुंहिंजी तो दिल कोन ईंदी। आईनो लॻल आहे जे करे आईनो हणां। असां तोखे दिल ॾियणो वठणो न आयो, पंहिंजो कमु करण आयो, रोज़ी करण आयो। ये परायूं गिलाऊं मसां न कर बाबा। ये पंहिंजूं ॻाल्हियूं पाण ते। अच्छा तूं लॻे तो नओं आयो, तोखे ख़बर न आहे? हा नओं, मूंखे नवां सेल विधियल आहिनि न। अच्छा भला इहो कहिड़े डायरेक्टर जे शो में आयो तो? हीरा फिल्म जो। छा है तो हीरा फिल्म में कबर में बंदी छा? अरे यार तो मां हिन मां छो मां ॿियनि जूं ॻाल्हियूं तोखे लीक कयां? तूं पंहिंजो कमु कर न। ओके। गुडिया आहे छा आहे? शाज़िया जी ख़बर पई? भॼी वई। पाए दूर भॼी वई त मुंहिंजा मंटी बि भॼी वई। ओ माय गॉड, शाज़िया पंहिंजे बॉयफ्रेंड सां भॼी वई। तोखे ख़बर ई न आहे मीडिया जी? तूं मीडिया में आयो छो आहे? त भॼी वई त पाए दूर मुंहिंजो कहिड़ो कमु? भॼी वई जब मां बि भॼास आया। ओ माय गॉड, ये त कहिड़ो आर्टिस्ट आहे? मां एॾो आर्टिस्ट करे न ॾिठो आहे तो जहिड़ो। मां सभिनी सां कमु कयो आहे। मां माहिरा खान सां कमु कयो आहे, बुशरा अंसारी सां कमु कयो आहे। वॾो वात थी हा। परायूं गिलायूं कजां, हेॾे मेकअप न कजां, सॼी रिकॉर्डिंग हली वेंदी। शाज़िया ख़बर तुंहिंजे वारे छा पई चए? हाँ चर्च पींदो आहे न। छा मुंहिंजी लाइन थी पई। तुंहिंजे लाइ एॾियूं गंदियूं ॻाल्हियूं ॿुधाई थी। मां तोखे छा ख़बर आहे शाज़िया खे बि सुञाणी थो आहियां, एॾी भली आहे। पर तूं ॻाल्हियूं न कर, तूं पंहिंजो कमु कर। अच्छा मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तोखे। हा हेयर स्टाइल जेके न टीवी वारा मूंखे ॾींदा आहिनि, पैसा ॾींदा आहिनि, मेकअप बि ॾींदा आहिनि। हिते जेको एक्स्ट्रा मेकअप लॻंदो न उनजा मां चार्ज वठंदुसि। सॼो कर न, फेस त हेसी ताईं आहे न, मां काॾे कयां? न सॼो कंदीस त पर मां अलॻि सां पैसा वठंदमि। ओ मुंहिंजी सदको वञे निपोड़े खावाए। हे जेको आहे न हिते जो मूंखे तूं हणंदी आहे, हे कारो लॻे, हे अचो लॻे, ठहे थो। उहा ई ॻाल्हि कयां पियो त हितां अलॻि पैसा वठंदी। मैं अगरि पैसा ॾियां त ॿुधाए, न त मां न कंदी। बाबा ॾींदा, मां डायरेक्टर ॾींदो, मां न ॾींदो। पर तोखे मां डायरेक्टर मूंखे हेयर स्टाइल जा पैसा ॾींदो। अॻिते छा? अॻिते तोखे पाण खे भरणा पवंदा। ॿुधाए करिणो आहे न आहे? करिणो आहे। कद खे छो वरितो थी? मुंहं खे चमका नी कद ईंदो छा? कारी क्यारी ॾेखारींदुमि छा पंहिंजी? मुंहुं ॾेखारींदुमि। लॻे थो तूं फर्स्ट टाइम आहे। फर्स्ट टाइम मस्कारो हणंदो आहे तूं? अलाए छा हणंदो आहे मूंखे। हो हणंदो आहे हाइट शेड हणंदो आहे, ऐं जेको स्टिच हूंदी आहे न स्टिच। कैरेक्टर छा आहे तुंहिंजो हिन में? हा कैरेक्टर ख़बरूं पढ़तूं। ओ माय गॉड, ये तो खबरुनि वारनि खे मूंखे मेकअप। मां वॾनि आर्टिस्ट सां बा धूड़ मुंहिंजो कहिड़ो कमु? वॾनि सां करे या नंढड़नि सां करे? छॾ न मूंखे, छॾ न। तो ख़बर है माहिरा खान रणबीर कपूर जी जेका वायरल थी तस्वीर? बाक़ी तव्हां मेकअप वारी मायूं कोई पुछा करे वे न करे। माय एक्सक्यूज मी, मां ख़बर आहे तूं पिंकी पार्लर वारी। ओके हा पिंकी, पर परायूं ॻाल्हियूं तव्हां ॿियनि सां ॻाल्हियूं छो कंदा? 5 मिंट जे लाइ सॼो मेकअप जंहिंसां कयो था उन सॼा हवाला खोले बीह था रहो छो?
ॾिस तूं मीडिया में आयो तोखे कंहिं शइ जी ख़बर न आहे, तोखे कोई बि न ॿुधाईंदो। मां जेके तोखे ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि तोखे अॻिते वठी वेंदी मीडिया में। अदा हुनखे चयो रिकॉर्डिंग कैंसिल कयो वेंदो त किथे बि कयां थो। Oh my God, हिकु त हिकिड़ा आर्टिस्ट करे अची वेंदा आहिनि न जो कम ई न थींदो आहे। हा हला ॿुध, हा तूं शादी कई आहे? तूं कंदीअ छा? ॿाहिरि आहे तो शादी कयो कंदो? छो शादी करण असांजी कॉन्फिडेंस त पर छॾी। अच्छा मां तुंहिंजी शादी न आहे? न नाज़िया तॾहिं पई तुंहिंजे बारे में घणी ॻाल्हियूं करे। छा पई चई? शे सिग्नल ते छोकिरनि खे पकड़े वेंदो आहे। हा अच्छा वो इहे हर को ॻाल्हियूं कंदियूं। का अॼु बि छोकिरी कंहिं आर्टिस्ट खे माना सही नथी चवे, हो हुन सां ठहियलु आहे, हो हुन सां ठहियलु आहे, हो हुन सां थो ॻाल्हाए, हो हुन सां बर्गर थी खाए। असांजो कहिड़ो कमु आहे? मां पंहिंजो कमु वारो माण्हू आहियां, मुंहिंजो मेकअप कर मां वञा। चङो हाणे मां फाइनल जेको आहे तुंहिंजे ठोड़ खे टचअप कंदसि, सही आहे? टिचिंग करे खेले वञ, मूंखे टचअप न कर, टिचिंग कर। हो गानो ॿुधो त जेको स्विमिंग पूल वारो नओं आयो आहे? हली आ त दिलि ॼाए, हली आ त दिलि ॼाए। भाई तूं काथे रहंदो आहे? तुंहिंजे गाने जी ख़बर ई न आहे। एॾो ॻाल्हायो थी, जेके ख़बरूं पढ़ंदो न क़ुरान सभु विसरी वियो। छा पढ़ंदो? Oh my God, त तोखे मतलब तू चांस कीअं ॾिनो? आई एम लाइक व्हाट इज दिस मैन? तोखे चांस कीअं ॾिनो? कहिड़े डायरेक्टर जी जंग भॻी आहे? त मां छा भला कोका खाईंदो आहियां या लीक आहियां या मां छा ब्लूटूथ कन्वर्ट नथो कयां या कनेक्ट नथो थी मूं में? तुंहिंजो फिजिकल फॉल्ट आहे। फोटो मूंखे सुञाणे थी बॉडी स्ट्रक्चर मां। बॉडी स्ट्रक्चर तुंहिंजो एक्टर वारो आहे न, एक्टर हूंदा न। शाहरुख खान ॾिठो आहे, मां ॾिठो आहे, दबले जहिड़ो तुंहिंजो मुंहुं आहे, तूं वरी एक्टर थी आयो आहे, वरी मूंसां नखरा थो अल्लाह साईं एॾो न ॻाल्हाए। मूंसां वॾा वॾा आर्टिस्ट तमीज़ सां ॻाल्हाईंदा न। पिंकी पार्लर वारी मां जो मेकअप ख़राब कया न उनजो करियर तबाह थी वियो। हा त झोली में वेही करे कचहरी के पिंकी प्यार सां कीअं ॻाल्हाए, तूं पंहिंजो मेकअप कर, मूंखे तोसां को बि सरोकार न आहे। एॾे काॾे थी हणे बि न थोरो न स्क्रीन ॾिस तो ईने तोखे कहिड़ी ख़बर आहे? मेकअप मां कंदी तूं कंदो आहे? न मां विग पाईंदोमि, पोइ उनजे करे ख़बर। अच्छा विग पाईंदो? हा देन अच पहिरियों हाणे ॾिसां कीअं लॻो सुठो कीअं लॻी लॻो। पियो? अस्सलाम वालेकुम। ओबाड़े में ट्रक कल्टी थी पई आहे। तोखां सुठी त नाज़िया मीर पढ़ंदी आहे ख़बरूं। सदाई पढ़े ईअं हर को हिक ॿिए खां जेलस थींदो आहे। मुंहिंजो बि वॉइस क्वालिटी सुठो आहे, मां 12 बजे खां पोइ पढ़ंदो आहियां। मूंखे नाज़िया मीर तुंहिंजे बारे में ॿुधाए पई त तूं माना पढ़णु न ईंदो आहे, तूं पर्ची ते आयो आहे। पर्चे ते मूंखे ईंदो आहे हर को, हिक ॿिए मां फाल्ट कढंदो आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे। मां माशाअल्लाह मुंहिंजो जहिड़ियूं ख़बरूं हूंदियूं कुड़ियूं बि सचियूं लॻंदियूं। ओह आई सी। दाढ़ी न लाया आहिनि छा अॼुकल्ह? मां बि रेज़र रखां हिकिड़ो रोज़ तव्हांजो, हाणे दाढ़ियूं लायां। मूंखे त तव्हां हज़म करे छॾियो। पिंकी पार्लर वारो हिकिड़ो स्टैंडर्ड आहे, सही आहे? ॿीहर अची त पंहिंजो कलर केस ॾिस कराए ऐं वार विग पाए थो वञे, जो उन हिसाब सां मां लुक तुंहिंजो ठाहियां। मूं बि अलाह यकीन करे न ॾाढो ख़राबु करे छॾियो थी। पर ॻाल्हियूं करे थी, गिला करे थी, सुठी ॻाल्हि न आहे। जेको बि आर्टिस्ट अचे थो न तव्हां हुन सां ॻाल्हियूं कयो था। हिकु शिकिल भली न वारी मूड बि ख़राबु। शिकिल न तुंहिंजी, तुंहिंजो कहिड़ो कमु? मुंहिंजी शिकिल न थी करे। आई एम आर्टिस्ट, मूंखे पूरी दुनिया सुञाणे थी, तोखे केरु सुञाणींदो आहे? मां वॾनि वॾनि आर्टिस्ट जो मेकअप कंदी आहियां, मूंखां सवाइ छोकिरियूं तयारु न थींदियूं आहिनि। न तयारु थींदो। मां हमेशह पंहिंजो मेकअप खणंदो, मां पाण कंदो आहियां। जो मूंखे भल में बैग विसरी वई आहे उन घर। ओह एटीट्यूड। तोखां वधीक एटीट्यूड आहे पिंकी में। ओके घणो एटीट्यूड आहे? खुदा कसम है फोटो नहीं मार। अरे चलो विच में न ॻाल्हाए। पिंकी सां तो बाबा ॻाल्हाए। डायरेक्टर ॿेर मुंहिंजो जेको आहे न मेकअप हे न कंदो। मां बि तुंहिंजो मेकअप न कंदसि, मूंखे आर्टिस्ट न खपनि। इहो आस्ते ॻाल्हि, आस्ते ॻाल्हि जो आस्ते। मां कल लोकल पार्लर वारी न आहियां, मां वॾी आर्टिस्ट सां कमु तूं आहे त मां बि लोकल आर्टिस्ट न आहियां। मूंखे बि दुनिया सुञाणदी आहे। मैं जेको अची न शादी आहे ईअं फलाणी ईअं छड़ो गिला कंदा हुआ त कोई पुछा न करे सॼो किताब खोल बीह था रहो। तुंहिंजी भलाई लाइ तोखे ईअं ख़बरूं पवंदियूं ॿाहिरां न? मां तोखे सभु कुझु ॿुधाईंदसि। एॾी कचहरी कई थी 7 बजे वारी ख़बरूं पढ़ंदियूं, हाणे 12 वारी जॾहिं पढ़ा। 12 वारी किन्ना किन्नी हिकु बूत भलो न वरी लाइ ॾिस पिंकी सां तो अटकाए पियो।